सिंधी यूनिवर्सिटी में PCB ग्राउंड ते असां वक्त मौजूद आहियूं जिते इंटर क्लासेस थियूं वियूं आहिनि जेके कश्मीर डे जे हवाले सां इंटर क्लासेस में जंहिंमें क्रिकेट आहे वॉलीबॉल ऐं फुटबॉल जूं गेमूं स्टार्ट आहिनि इन हवाले सां असां गॾु सिंधी यूनिवर्सिटी वाइस चांसलर डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफत मौजूदु आहे। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं छा चवणु आहे इंटर क्लास जे हवाले सां। जी मरियम कीरियो इंटरनेशनल जिमनास्ट ही जो अॼु असां वटि इवेंट थी रहियो आहे पाकिस्तान स्टडी ऐं IR मिली करे पाण में हिकिड़ो इवेंट पिया कनि जेको असांजो कश्मीर डे जे हवाले सां कयो वञे पियो। उहो ॿुधाइनि पिया चाहिनि त असां जी कश्मीर सां ई यकजहती आहे जेको इंडिया उन ते तशदुद ऐं इहो ज़ुल्म करे बि पई त उहो काइंडली करणु ख़तमु करे छॾे। हिन में असां स्पोर्ट्स जे हवाले सां क्रिकेट वॉली फुटबॉल ऐं कराटे जो जेको आहे डिस्प्ले रखियो आहे जेको ॾेखारे करे असां हिकिड़ो मतिलबु हेल्दी एक्टिविटी ऐं उन्हनि खे मोटिवेट पिया कयूं त कश्मीर सां असां हर वक़्तु ऐं हर टाइम ते गॾु आहियूं ऐं थैंक यू सो मच। मुख्तार भट्टी सिंध यूनिवर्सिटी स्पोर्ट डायरेक्टर फातिमा जनागल जिमनाज़ियम में हूंदी आहियां। तव्हांखे मां पहिरीं ॿुधायो त तव्हां मुंहिंजो इंटरव्यू वरितो त असांजे वाइस चांसलर साहिबु डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफत ऐं उनजी पूरी टीम डायरेक्टर फैनास रजिस्ट्रार साहिबु इहे सभु एतिरो शौक़ु रखंदा आहिनि स्पोर्ट्स एक्टिविटीज़ जो एतिरनि सभिनी खे शौक़ु आहे जो हर ॾींहुं को न को हू पंहिंजे हिन ग्राउंड खे आबाद रखण जी कोशिशि में लॻा पिया हूंदा आहिनि। को अहिड़ो ॾींहुं न हूंदो आहे जेको की सेलिब्रेशन जो हू पंहिंजे हथनि खां कढंदा हुजनि। सो अॼु बि जेको आहे पंहिंजो कश्मीर डे जे हवाले सां हिते हिननि बॉयज़ जी क्रिकेट मैच आहे हॉकी आहे ऐं गर्ल्स जी वॉलीबॉल टूर्नामेंट आहे ऐं ताइक्वांडो जा कुझु डिस्प्ले आहिनि जेको अॼु अरेंज करे रहिया आहिनि। ही इन करे थींदो आहे अॼु मां तव्हांखे ॿुधायां जे असांजे सरपरस्त ऐं असांजा वॾा सुठा हूंदा आहिनि ऐं असांजे हथ ते मथे ते हथ था रखनि त असांखे मौक़ो मिले थो अहिड़े ग्राउंडनि खे आबाद करण जो। जॾहिं असां इहे ग्राउंड आबाद कंदासीं त सिंपल सी ॻाल्हि आहे असां बीमार बि कोन थींदासीं। असां मक़सदु असां मुंहिंजो ॿार छोकिरियूं उनखे मौक़ो मिलंदो आहे पंहिंजे परफॉर्मेंस ॾियण जो। मां पहिरीं बि ॻाल्हि कई त असां वटि हैदराबाद में स्पोर्ट्स जा इवेंट थींदा ई न आहिनि ऐं किथे टूर्नामेंट ई कोन थींदा आहिनि। त हाणे एटलीस्ट सिंध यूनिवर्सिटी में आए ॾींहुं इहा असांखे ख़बर पए थी 23 तारीख़ हुजे 24 तारीख़ हुजे। अॼु तव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधायां त 8 मार्च ते गर्ल्स औरतुनि जो ॾींहुं मल्हायो वञे पियो त उन में बि अॼु असां हिते इहो इवेंट में VC साहिबु मूंखे चयो आहे त पंहिंजो इवेंट जो अरेंजमेंट कयो ऐं हुन ओनली प्योर तव्हांखे ख़ाली मायूं मिलंदियूं ऐं उहे इवेंट इंशाअल्लाह असां कराईंदासीं। त मां पंहिंजे VC साहिबु डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफत खे हुनजी पूरी टीम खे डॉक्टर अमीर अबड़ो साहिबु खे डॉक्टर असांजो डायरेक्टर फैना जेको अॼु माशाअल्लाह सां ठाहियो आहे उनखे ऐं हुनजी पूरी टीम खे मां मुबारकबाद ॾियां थी त हू असांखे जेको अहिड़ो मौक़ो फराहम कनि था। ऐं अॼु असां पंहिंजे तव्हांजे साम्हूं हूंदा आहियूं ऐं असां पंहिंजे ॿारनि खे परफॉर्मेंस जो मौक़ो मिलंदो आहे। वॾी वॾी महिरबानी थैंक यू मज़र तूं ॾाढो सुठो प्रोग्राम करी पियो ऐं अलाह से तोखे अॻिते वधाए ऐं बहितरीनु ऐं अहिड़े नमूने सां असांखे बि अॻिते वधण जो मौक़ो मिले तव्हांजी सोच जे प्लेटफॉर्म ते त असांजी आवाज़ हाणे सॼी दुनिया थी ॿुधे। सिंध यूनिवर्सिटी जी आवाज़ सॼी दुनिया थी ॿुधे। सभु माण्हू ॾिसनि था ऐं असांखे उते एप्रिशिएशन जो बि जुमिला मिलनि था त तोखे मुबारकबाद ॾींदे त तोखे अलाह सां अॻिते वधाईंदो। सीरीज़ हलायूं पिया जो में कश्मीर खां शुरू कईसीं कश्मीरियुनि सां यकजहती त अॼु को स्पोर्ट जो सॼो ॾींहुं उहो कश्मीर जे नाले आहे। असांजा स्पोर्ट्समैन यंग मैन जेको यकजहती में उहो स्पोर्ट्स हुजे सेमिनार हुजे वर्कशॉप हुजे एहतजाज हुजे रैली हुजे असां इहो साबित पिया करियूं कि असां सिंध यूनिवर्सिटी कश्मीरियुनि सां गॾु आहियूं। त योम कश्मीर जे हवाले सां तव्हां ॾिसो पिया असांजा जेके स्लोगन लिखिया पिया आहिनि त हीअ मैच बि कश्मीर जे हवाले सां आहे। त इन में यकीननि तव्हां ॾिसो असांजा उस्ताद बि शामिल आहिनि असांजे जेके हू बि शामिल आहिनि पंहिंजा असांजा हू शामिल आहिनि सभु पंहिंजो। त जेके बुनियादी मक़सदु इहो कि योम कश्मीर आहे उन में क्रिकेट मैच आहे फुटबॉल मैच आहे हॉकी मैच आहे। असांजे गर्ल्स जेके उन्हनि जो जूडो कराटे नुमाइश तव्हां ॾिसंदा सॼी क़ौम कश्मीरियुनि सां शामिल आहे। इंडिया जी जेका दहशतगर्दी आहे जेको स्टेट वॉयलेंस आहे उन जी मुखालफ़त करणी आहे। त अॼु असां जेको सभु गॾिजी सिंध यूनिवर्सिटी में योम कश्मीर मल्हाए रहिया आहियूं जेको असां 5 फरवरी ते शुरू कयो ऐं कंटिन्यूअस असां हुन में इवेंट्स कया आहिनि वर्कशॉप कया आहिनि सेमिनार कया आहिनि रैलीज़ कया आहिनि आर्ट जा कॉम्पिटिशन कया आहिनि
बुनियाद इहा आहे कि जेसि ताईं कश्मीर आज़ादु नथो थिए असां उनखे न भुलिजंदासीं। त इहो बुनियादी आहे। सॼी सिंधी यूनिवर्सिटी जा स्टूडेंट मौजूदु आहिनि या कुझु मुख़्तलिफ़ डिपार्टमेंटनि जा स्टूडेंट आहिनि स्पोर्ट में? हिते यकीनन असांजूं क्लासूं बि थियनि पियूं। सॼी सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द उन्हनि जी टीम आहे, हाणे उस्तादनि जी टीम आहे, उन खां पोइ असांजे फीमेल जी बि टीम आहे। त उहे तव्हां सभिनी खे ॾिसंदव, सॼी सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्दनि क्लासनि सां गॾु इहो कमु सॼो थिए पियो। वॾी महिरबानी। जंहिंमें ते टीचर बि असां सां गॾु तव्हां सां गॾु मुतमिन आहिनि ते इवेंट वग़ैरह थियणु घुरिजनि। इहे असांजा उस्ताद बीठा अथव, 2 उस्ताद, रजिस्ट्रार 11 आहे, वाइस चांसलर 11 आहे। त इहे सॼो जेको उन में थिए पियो ऐं बुनियादी मक़सदु इहो ई आहे कि असां जेको उस्ताद बि जेको उन में इन में सभिनी में शामिलु आहियूं। तो एतिजाज हुजे, स्पोर्ट्स हुजे, कॉम्पिटिशन हुजे, असां सां कश्मीर सां गॾु आहियूं। असांजी दिलि जेका आहे उहो कश्मीरनि सां गॾु धड़के पई। कश्मीर वारनि लाइ तव्हांजो को मैसेज? त कश्मीरनि लाइ इहो ई मैसेज आहे, तव्हां अकेला कोन आहियो, सॼो पाकिस्तान तव्हां सां गॾु शामिलु आहे। और मैं सिंध यूनिवर्सिटी की हॉकी टीम को कोचिंग कर रहा हूँ और आज का जो हमारा इवेंट है वो है कश्मीर बनेगा पाकिस्तान। कश्मीरी भाइयों के साथ एक जयती के तौर पर हम इसको मना रहे हैं और अपना स्पोर्ट्स फेस्टिवल है, फेस्टिवल मैच का होगा भी हमारा, जो कि इंशाल्लाह आप देखेंगे। यूनिवर्सिटी के लड़के जिनको अभी कोचिंग की है मैंने और अच्छे प्लेयर हैं, पाकिस्तान लेवल के लड़के हमारे पास। मैं यहाँ पर तकरीबन 20 प्लेयर्स हैं हमारे जो भी कैंप से फाइनल हुए हैं, जिसमें से हम तकरीबन 16 की टीम बनाएंगे और 4 लड़कों को स्टैंड बाय में रखेंगे। जी बिल्कुल, क्योंकि लास्ट ईयर की जो जोन हुआ था हमारा इंटर यूनिवर्सिटी का, हम विनर हैं यूनिवर्सिटी के और लास्ट ईयर हम विनर रहे हैं और इस दफ़ा हम अपनी ट्रॉफी का जो है दिफा करेंगे इंशाल्लाह। और सॉरी चल ठीक, अभी हम जो हमारे प्लेयर्स हैं अपनी हॉकी के प्लेयर्स जो है हमारे, वो आपको अपनी सलाहियतों का मुजाहरा करके दिखाएंगे ग्राउंड पे वाइस चांसलर साहब के सामने और इंशाल्लाह आप देखेंगे कि मेरे पास जो है तकरीबन नेशनल लेवल के लड़के जाम शोरो। ऐं अॼु जो प्रोग्राम जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु जेको असां हिते प्रोग्राम रखियो आहे इहो प्योर जेको आहे यकजहती कश्मीर जे हवाले सां ही प्रोग्राम रखियो आहे। मुसलसल असां इहे प्रोग्राम कंदा पिया अचूं त जीअं आवाम में आगाही पैदा थिए त जेको मुसलसल भारती जेका जारियत रही आहे कश्मीर में, उन हवाले सां ही प्रोग्राम असां स्पोर्ट्स जो रखियो। हिन में क्रिकेट जो मैच असां रखियो आहे पाकिस्तान स्टडी सेंटर ऐं IR जे विच में, इंटरनेशनल रिलेशन जे विच में। हींअर मैच हले पियो फैकल्टी मेंबर वाइस चांसलर 11 ऐं रजिस्ट्रार 11। उन खां पोइ असांजी पंहिंजी यूनिवर्सिटी जेका टीम आहे उहा हॉकी जो हिकिड़ो इवेंट रखियो आहे, उहो हॉकी जो मैच थींदो। फुटबॉल जो मैच आहे, वॉलीबॉल गर्ल्स जो हिते असां इवेंट रखियो आहे। उन खां अलावा कराटे गर्ल्स जो असां इवेंट रखियो आहे ऐं इंशाल्लाह असांजी कोशिशि आहे त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम असां मुसलसल बुनियाद ते कंदा रहूं। कश्मीर बनेगा पाकिस्तान इन हवाले सां IR डिपार्टमेंट ऐं सिंध यूनिवर्सिटी जे पाकिस्तान स्टडी डिपार्टमेंट जा स्टूडेंटनि मिली करे सॼो प्रोग्राम कयो आहे, जंहिंमें सिंध यूनिवर्सिटी जा मुख़्तलिफ़ टीचर्स बि मौजूदु आहिनि, स्पोर्ट जा टीचर बि मौजूदु आहिनि। उन हवाले सां असां डायरेक्टर स्पोर्ट सां बि ॻाल्हि ॿोल कयोसीं, डायरेक्टर स्पोर्ट लेडीज़ सां बि असां ॻाल्हि ॿोल कयोसीं। उन्हनि जो चवण ते अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। इन हिसाब सां असां वाइस चांसलर साहिब सां बि ॻाल्हि ॿोल कयोसीं, जिन प्रोग्राम हिसाब सां हिननि जो छा चवणु आहे। कैमरामैन महबूब अली जमाल सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाल, सोच TV हैदराबाद। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजे चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.